SSP ऑफिस दादू में एंटी रेप इन्वेस्टिगेशन एंड ट्रायल एक्ट 2021 बाबत आगाही सेमिनार मुनक़िद। जिनसी ज़ातन खिलाफ जोड़ियल कानून एंटी रेप इन्वेस्टिगेशन एंड ट्रायल एक्ट 2021 बाबत SSP ऑफिस दादू जी कॉन्फ्रेंस हॉल में आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें DSP SHOs केसनि जी जांच ऑफिसरनि IOs थाणनि जे वॾनि मुंशियनि ऐं लेडी पुलिस ऑफिसरनि शिरकत कई, जॾहिं त SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पिणु सेमिनार में मौजूद हुआ। सेमिनार जो मकसद शिरकत कंदड़नि खे जिनसी ज़्यादती खिलाफ जोड़ियल कानून जी अहम शिकन जांच जी जदीद घुरिजनि सबूतनि खे महफूज करण ऐं इंसाफ जी फराहमी जे मौसर तरीक़ेकार बाबत आगाह करण हो। सेमिनार में मोअज़्ज़ज़ मुक़र्रिरीन ज़िले पब्लिक प्रोसिक्यूटर अकरम अहमद शेख, असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल फयाज अहमद जतोई, असिस्टेंट डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर अब्दुल सत्तार मेमन ऐं DSP लीगल सैयद पन्हा अली शाह ख़िताब कंदे शिरकत कंदड़नि खे ॼाणायल कानून बाबत आगाही फराहम कई। मुक़र्रिरीन एंटी रेप एक्ट 2021 जे कानूनी पहलुअनि, जांच दौरान पेश ईंदड़ मुश्किलातुनि, प्रोसिक्यूशन जे किरदारी केसनि खे मौसर अंदाज सां हलाइण लाइ ज़रूरी मामलनि ते रोशनी विधी। सेमिनार दौरान ज़्यादती जे केसनि जे हवाले सां साबिक़ा तजुर्बनि दौरान दरपेश मुश्किलातुनि ऐं उन्हनि जे हल बाबत बि तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि कई वई। शिरकत कंदड़नि पंहिंजा मुशाहिदा ऐं अमली तजुर्बा बयान कया, जिन मां ॿियनि ऑफिसरनि खे फ़ाइदेमंद ॼाण हासिल थी। उन मौके ते SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पंहिंजे ख़िताब में चयो त अहिड़नि कानूननि ते मुकमल अमल दरामद सां न रुॻो मज़लूमनि खे वक़्त सिर इंसाफ मिली सघे थो, पर उन सां अवाम जो इंसाफ जी निज़ाम ते एतमाद बि बहाल थींदो। हुन पुलिस ऑफिसरनि ते ज़ोर भरियो त हू हिन कानून बाबति मुकमल ॼाण हासिल कनि त जीअं जांच खे मौसर ऐं मुनसिफ़ाणो बणाए सघिजे। सेमिनार जे आख़िर में सवालनि ऐं जवाबनि जो बि सेशन थियो, जंहिंमें शिरकत कंदड़नि कानून बाबति मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते माहिरनि खां रहनुमाई हासिल कई। आख़िर में शिरकत कंदड़नि खे एंटी रेप इन्वेस्टिगेशन एंड ट्रायल एक्ट 2021 जा दादू पुलिस तरफ़ां सिंधी ॿोलीअ में छपायल किताब बि मुहैया कया विया त जीअं हू हिन कानून खे चङी तरह समझी ऐं पंहिंजे अमली कम में उन खे मौसर नमूने लागू करे सघनि।